जय श्री कृष्णा। हिंगलाज राणीअ जी जय, झूलेलाल साईं जी जय। अॼु जो पंहिंजो जेको चलचित्र या वीडियो जंहिंखे चइजे, उन में मां तव्हांखे पंहिंजे सनातन धर्म जी जेका काल विभाजन आहे, जेको पुराणनि में मिले थो, उन जे बारे में संक्षिप्त में चर्चा कंदसि। गणितीय गणना आहे, तव्हां ध्यानु ॾींदा। असांजा जेके मिंट, टाइम, सेकंड आहिनि, या साल आहे, शताब्दी आहे, सहस्राब्दी आहे, इन जेको वर्तमान विभाजन आहे उहो ख्रिस्तीय कैलेंडर आहे, उन्हनि खे घणी ॼाण कान्हे। पर पुराणनि में चयो वियो आहे कि भगवान ब्रह्मा जो 100 सालनि जो हिकिड़ो छा चवंदा आहिनि काल थींदो आहे, जंहिंमें हू पद ते वेंदा आहिनि ऐं पोइ महाप्रलय अची वेंदी आहे। त ब्रह्मा जा जेके 100 साल आहिनि, त प्रत्येक साल में, हरेक साल में 360 ॾींहं आहिनि ऐं हरेक ॾींहं में 60 घड़ियूं बि आहिनि। पर पाण उन्हनि ॾींहंनि खे कीअं सम्झूं कि उन्हनि ॾींहंनि में 14 कल्प थींदा आहिनि ऐं प्रत्येक ॾींहं खे 14 कल्प न, प्रत्येक ॾींहं हिकिड़ा कल्प बनियो आहे, उनमें हिकिड़ा वैवस मनवंतर हूंदा आहिनि। हिन श्वेत वरा कल्प हले पियो, प्रत्येक कल्प में 14 मनवंतर हूंदा आहिनि, हुन हिकु ॾींहं खे कल्प चयो वियो आहे। त उन हिकु कल्प में जीअं श्वेत वरा कल्प आहे, उन कल्प में वैवस्वत मनवंतर हले थी ऐं हरेक मनवंतर में 72 चतुर्युगियूं हूंदियूं आहिनि, जंहिं हींअर 28वीं चतुर्युगी हले पई ऐं हरेक चतुर्युगी में 4 युग हूंदा आहिनि। सतयुग 17,28,000 साल जो हूंदो आहे। सतयुग खां पोइ ईंदो आहे त्रेता, जेको 12,96,000 साल जो हूंदो आहे। उन खां पोइ ईंदो आहे द्वापर, जेको 8,64,000 साल जो हूंदो आहे ऐं उन खां पोइ ईंदो आहे कलयुग, जेको 4,32,000 साल जो हूंदो आहे। हींअर 5,100 कुझु कलयुग जा ॾींहं पूरा थिया आहिनि। त एतिरो जॾहिं पूरो थींदो आहे, तॾहिं ब्रह्मा जो हिकु ॾींहुं पूरो थींदो आहे, त ओतिरो संक्षिप्त प्रलय ईंदो आहे, उन में ओतिरी ब्रह्मा जी हिकिड़ी रात्रि हलंदी आहे। ईअं जॾहिं पूरा हिकु ॾींहुं राति मिलाए 360 ॾींहं पूरा थींदा, तॾहिं हुननि जो हिकु साल थींदो। पोइ 100 सालनि खां पोइ महाप्रलय ईंदो। त असीं जॾहिं संकल्प खणंदा आहियूं त हुन में चवंदा आहियूं विष्णु 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 श्रीमद् भगवतो विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो श्री श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलि प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्तान दक्षिणे गंगा यमुनाया पश्चिमे, जीअं मां असीं राजस्थान में त गंगा यमुनाया पश्चिमे, मरु प्रदेशे जोधपुर क्षेत्रे अद्य श्रीमन नृप विक्रमार्क राज समय विक्रमादित्य जो काल गणना कई। छाकाणि असां विक्रम संवत हलायूं था कि उनखे हेतिरो टाइम बीतियो आहे ऐं उन में हिन ॾींहुं, हिन संवत में, हिन महीने में, हिन पक्ष में, हिन तिथि ते ऐं हिन वार ते, हिन टाइम मां फलाणे गोत्र जो ही कमु करे रहियो आहियां। को बि शुभ कर्म जेको चवंदो आहे, शुभ कर्म हुजे या कहिड़ा बि कर्म जेके पाण शुभ कर्म ई आहे, शुभ कर्म जेका संकल्प तरीक़े सां देवताउनि लाइ, पितरनि लाइ कर्म कयूं था, पंहिंजे लोक कल्याण लाइ, आत्मा जे कल्याण लाइ कयूं था, त हुनमें इहो पूरो संकल्प चयो त असांखे इहा ख़बर आहे कि सृष्टि जी उत्पत्ति कॾहिं थी। उन खां वठी अञा ताईं जेको असांजो संकल्प हलंदो आहे, अञा ताईं जेको हिन टाइम ते असीं कमु कयूं था, उन जी ॼाण बि असांजे संस्कृत साहित्य में उपलब्ध आहे। इन करे जेके बि सिंधी भटकी करे एॾां ओॾां ॿियनि वटि वञनि पिया, त उन्हनि खां पुछो उते कि छा तव्हांजे धर्म में एतिरो संकल्पबद्ध तरीक़े सां कमु कयो वञे पियो? अगरि नथो कयो वञे त ॿिए हंधि वञण जी आवश्यकता कान्हे, तव्हां सनातन धर्म में वियो। छाकाणि सनातन धर्म ई हिकु मात्र अहिड़ो धर्म आहे जेको मानव लाइ आहे, प्रकृति प्रदत्त आहे ऐं मानव कल्याण लाइ, आत्मा जे कल्याण लाइ आहे। जय सनातन धर्म, जय वैदिक।